जय श्री झूलेलाल। सिंधी समाचार राजस्थान में तव्हां सभिनी जो स्वागत है। दोस्तों, जयपुर जी चेटीचंड सिंधी मेला समिति महानगर जयपुर जा चुनाव अॼु संपन्न थिया। तंहिंमें छबलदास नवलानी 125 वोटनि सां विजय हासिल कई। कुल अगर वोटनि जी ॻाल्हि करूं त कुल वोट पिया 576। तंहिंमें 3 कैंडिडेट बीठा हुआ, जंहिंमें भाई छबलदास नवलानी, अशोक हरलानी ऐं भेण भारती जानियानी। तंहिंमें वोटनि जी गिनती कुझु इन प्रकार अलॻि अलॻि कैंडिडेट खे पई। छबलदास नवलानी जी ॻाल्हि करूं त 333 उन्हनि खे कुल मत प्राप्त थिया। ऐं अगरि अशोक कुमार हरलानी साहिब जी ॻाल्हि करूं त 208 वोट उन्हनि खे पिया हुआ। ऐं भारती जानियानी जी ॻाल्हि करूं त उन्हनि खे 29 मत प्राप्त थिया। तंहिंजे अलावा 2 वोट नोटा में विया ऐं 4 वोट निरस्ता में रहिया। त कुल मिलाए 576 वोटनि जी समीकरण में 333 वोट भाउ छबलदास नवलानी खे हासिल थिया ऐं हुननि 125 भारी मतनि सां विजय हासिल कई। ऐं विजय हासिल थींदे ई हिकिड़ी ख़ुशी जो माहौल हो। दोस्तों, इन चुनाव जे अंदरि चुनाव अधिकारियुनि जी ॻाल्हि करूं त हुननि ॾाढे ई सिस्टमेटिक तरीक़े सां चुनाव खे संपन्न कराया। हर अधिकारी पंहिंजी ड्यूटी ते ॾाढे सुठे नमूने बिल्कुलु परिपक्व तरीक़े सां तयारी सां हो ऐं हिकु हिकु वोट चेक करे ई उन्हनि खे जेको आहे ॾियणा ॾिननि। तंहिंजे अलावा ॻाल्हि करूं कि जेका बि सिंधी भाउर ऐं भेनरूं वोट ॾियण आया उन्हनि सभिनी लाइ करे अल्प आहार जी बि व्यवस्था ई। इन्हनि वोटनि जी अगरि ॻाल्हि करूं त इहे वोट जयपुर जे राजा पार्क, आदर्श नगर राजा पार्क, साईं बाबा मंदिर जे अंदरि इहो प्रोग्राम संपन्न थियो। तंहिंजे अलावा ॻाल्हि करूं कि भाई छबलदास जी वादा कया आहिनि कि मां जीअं जीतंदसि त ॾाढे ई सुठे नमूने ॾाढे ई विशाल रूप सां इन मेले खे मचाईंदसि। त हाणे ॾिसणो इहो आहे कि असांजा भाउ छबलदास जी कहिड़े सुठे नमूने हिन चेटीचंड मेले खे केतिरे न सुठे नमूने ई मल्हाइनि था। सभिनी जी उमेदूं, सभिनी जी आश छबलदास नवलानी ते आहे। जय श्री झूलेलाल।